अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा त रस कमाल खान ऐं रस हाकिम खान तव्हां ॾिसी चुका आहियो त हू शहर विया आहिनि ऐं मुहब ऐं गोहर हिकु प्लानिंग ठाहे छॾियो आहे रबन ऐं ओठे खे आज़ादु कराइण जो ऐं हू हैबत खे मारे ओठे ऐं रबन खे आज़ादु करे वठंदा ऐं मुहब पोइ रस कमाल खान जा बॉडीगार्ड मारे छॾींदो ऐं रस हाकिम खान ऐं रस कमाल खान मुहब ऐं गोहर मथां दाॿो रखंदा ऐं मुहब खे ईअं चवंदा त हिननि खे आज़ादु करण वारो कंहिंजो हथु आहे ऐं हिननि जो आज़ादु करण वारो केरु थो थी सघे ऐं रबन ऐं ओठो हितां आज़ादु थियण खां पोइ हिकु अहिड़ी प्लानिंग ठाहींदा जिते कमाल खान खे मारे विझंदा ऐं मीरा ऐं कूंज ॻोठ वारनि लाइ दुआऊं कंदा ऐं हू दुआऊं करंदा ॻोठ वारनि जे लाइ त ॻोठ वारनि सां भलाई थी सघे ऐं हाणे रबन हथियार खणी रस कमाल खान जे पोयां पवंदो ऐं हाणे उन्हनि खे मारण जी पूरी प्लानिंग ठाहींदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।